ते प्रिया कुमारी जे बाज़ियाबीअ जे लाइ मुसलसल जदोजहद ऐं एहतजाज लाइ हाणे गुज़ारिश कंदुसि प्रिया कुमारी रिहाई कमेटीअ जे अॻवान सरपरस्त खे मोहतरम लियाकत जलबाणीअ खे त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करें। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूद या अली मदद तव्हां सभिनी सजणनि खे लख लख मुबारकूं हुजनि जो अहिड़े दजाली ऐं यज़ीदी दौर में एतिरी हिम्मत एतिरो सीनो एतिरो जिगर रखियो अथो जो अॼु हिते पहुता आहियो। प्रिया कुमारी जा बायोलॉजिकल तव्हां वालिदैन त न आहियो, पर वाकई वारिसनि खे ईअं वारसी करणु खपंदी आहे जीअं तव्हां कयो पिया। मां पंहिंजे तरफ़ां तव्हांखे मुबारकूं ॾियां। पाण तमामु घणो वेझो पहुची चुका आहियूं। इहो का मूंखे अॼु जी ख़बर कान्हे, इहा घणो अॻु जी ख़बर आहे जॾहिं हिकिड़ा सरकारी अजीब ग़रीब क़िस्म जा माण्हू अची विया, अजीब ग़रीब क़िस्म जूं डिमांड शुरू करे छॾियऊं, त सम्झमि त इहे जेके कमु ख़राबु करण जे लाइ आया आहिनि यकीननि इन्हनि खे पक थी वई आहे त असां सही रस्ते ते वञूं पिया। इहे असांखे रंडाइण जे लाइ आया आहिनि। हाणे JITयूं ठही वयूं, JITयुनि जी पंहिंजी ऑब्ज़र्वेशन्स अची वयूं, ॻाल्हियूं घणियूं वेझी थी चुकियूं आहिनि ऐं इंशा अल्लाह तमामु जल्द प्रिया कुमारी सां गॾु सिंध पूरी हिकिड़ी ईद कंदी।